अंग गणन। हिकु हिकु यानी 1, ब ब यानी 2, ते ते यानी 3, 4 4 यानी 4, पंच पंच यानी 5, छ छ यानी 6, सत सत यानी 7, अठ अठ यानी 8, नव नव यानी 9, दह दह यानी 10। ही आहिनि हिक खां वठी 10 ताईं सिंधीअ में अंग।